बख्शोने वाला संग तुझे नाले मुसद को ना भेद करी तुझे नाले मुसद को ना सबको ना को खत्म करें अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़ सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम तस्लीमा। दुरूद शरीफ के मोहब्बत साइको फेरो जो जमात से अल्लाह पाक असांजी ऐं तव्हांजी नियत हाज़िरी ऐं जंहिं नियत सां फ़कीर निज़ामुद्दीन सोलंकी पंहिंजे बचड़े खे ॿारहे खे रखियो आहे इसारे सवाब जे लाइ सज्जाद अली जे लाइ अल्लाह पाक उनजे मज़ार ते मग़फ़िरत जो नूर पुॼाए ऐं पंहिंजे ॿारड़े जे हिन मुहब्बत वारे अमल खे उन जे लाइ आख़िरत जो सफ़र कराए। दुनिया जी ज़िंदगी ख़त्म थियणी आहे जो अल्लाह पाक जो कानून इहो आहे। रब फरमायो त कुलिल्लाहु युहयीकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा यजमउकुम इला यौमिल क़ियामह। मुंहिंजा महबूब असांजो हिननि खे कानून ॿुधायो त तव्हांखे अल्लाह ज़िंदह रखी वेठो आहे, उन तव्हांखे पैदा कयो आहे, उहो तव्हांखे हयाती तव्हांजी क़ाइम फरमाई वेठो आहे, पोइ वरी तव्हांखे मौत ॾींदो। यानी हिन जिस्म में जेको रूह आहे इहो ॿिए पासे हलियो वियो, पंहिंजे असुली वतन हलियो वियो। यजमउकुम जिस्मानी मौत न आहे, जिस्म भले ख़त्म थी वञे। अल्लाह पाक कुरान मजीद में जा बजा फरमायो आहे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जंहिं रब हिकिड़ो दफ़ो तव्हांखे पैदा कयो आहे ॿीहर बि पैदा कंदो, हिकिड़ो दफ़ो ठाहियो अथई ॿीहर बि बणाईंदो। अल्लाह पाक फरमाए थो त तव्हांखे गॾु कयो वेंदो ऐं तव्हांजे दुनिया वारे ज़िंदगी जे अमाल ते तव्हांजो फ़ैसिलो कयो वेंदो। मदीने जा सुहिणा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाइनि था त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जल्ल शानहू अमल वारो जो फरमाए, रब छा थो फरमाए त मांखे पंहिंजी इज़त जो कसम, अल्लाह फरमाए थो मांखे पंहिंजी इज़त जो कसम त मां पंहिंजे बाने ते ॿ शयूं जमा न कंदुसि। जेके बि दुनिया में रहिया पिया आहिनि उन ते ॿ शयूं, ॿ हालतूं, ॿ कैफ़ियतूं अल्लाह पाक फरमाए थो त गॾु न थींदियूं। कहिड़ियूं? ख़ौफ़ ऐं बेफ़िक्री। हिकिड़ी आहे हालत ख़ौफ़ जी, ॿी आहे हालत बेफ़िक्री जी। सरकार फरमाइनि था पिया त जेकॾहिं दुनिया में अल्लाह पाक जो ख़ौफ़ रखई, ख़ौफ़ रब जो रखई ऐं उहो ख़ौफ़ रखी रब जा हुकुम बजा आणींदो रहियो, फराइज़ सुन्नतूं वाजिबात ये जेके भी ॻाल्हियूं आहिनि हुकुम में इहे अदा कंदो रहियो। अल्लाह फरमाए थो त जॾहिं क़ब्र में लाहींदसि त बेफ़िक्र हो। दुनिया में ख़ौफ़ रखियईं अल्लाह जो
उन्हीं खौफ के मद्दे नजर रखी जिंदगी गुजारी। रब करीम फरमाए तो मरण को कोई न के बेफिक्री जिसको खौफ नहीं पर जे दुनिया में बेफिक्री रखे खौफ न रखे नवाजा थी न थी अच्छा ये बेफिक्री जा कम है हे चंगो कम थियो त छा न थियो त छा इनन ॻाल्हियुनि मर्जियूं नथस बेफिक्र लॻो पिया। रब करीम फरमाए तो इनके जमल कब्र में लाहींदा त ॾाढो खौफ ॾींदोमांस। मजा सुणा 12 शरीफा इहो भी हिकिड़ो जेको आहे सो अल्लाह पाक ईसा अलैहिस्सलाम जो इहो तरीक़ो पंहिंजे महबूब जे सदके ॾिनो आहे। अबे अमा जी दिल आहे कुझु अहिड़ियूं नसीहतूं ओले हथ कयूं अथसि बचड़नि जे लाइ जेके सियाण में लिखियूं आहिनि। अॼु अॼुकल्ह हर कंहिंखे औलाद आहे लिखनि था त 3-4 ॻाल्हियूं पिए सिखो। जेकॾहिं तव्हांजो ॿार अव्हांखे ज़्यादा तंग करे थो त इन जो मतिलबु छा आहे त पीउ माउ पंहिंजे वेझो नथा रखनि। पीउ माउ जेकॾहिं कंहिं पंहिंजे ॿार खे पंहिंजे बचे खे वेझो नथा रखनि ऐं हुनखे प्यार नथा ॾियनि जेको हुनजो हक़ आहे त पोइ इहो ॿार तव्हांखे तंग कंदो। नफ़्सियात जो इल्मु ॿियो त जेकॾहिं कंहिंजो ॿार हमेशह गुस्से में रहे थो कावड़ में रहे थो त इन जो मतिलबु इहो आहे त उहो नंढड़ो ॿार जॾहिं को सुठो कमु करे थो त पीउ माउ हुनजे सुठे कम जी तारीफ़ नथा कनि। अॻ में हुनखे सुठा कम सेखारणा आहिनि उनजी तरबियत करणी आहे। मज़ा सुणा इहे तरबियतूं ज़रूरी आहिनि जेके उन्हनि जूं कजनि। जेकॾहिं न कबियूं त कीअं थींदो। चवनि था त हिकिड़ो माण्हू हो उहो डॉक्टर वटि पंहिंजे ॿार खे वठी आयो। डॉक्टर ॾिठो हिनजे ॿार खे चङी तरह ॾिसी मुआइनो करे चयईंसि त तुंहिंजे नंढड़े बाज़ार में वञी खटियूं शयूं बि खाधियूं आहिनि त मिठियूं शयूं बि खाधियूं आहिनि। ॿार आहे नंढड़ो आहे मासूम आहे हुनखे हिननि शयुनि जी ख़बर कान्हे। मिठी शइ वणी उहा खाई वियो चहिरी बि खाई वियो। खटियुनि मिठियुनि खाइण जे करे बीमार थी पियो आहे। हाणे तूं छा थी करे तूं पंहिंजे बचड़े सां ख़ैर खाई कर। मुंहिंजा सुणा चङा कम कंदो बि उहो बचिड़ो जंहिंजी तरबियत थींदी जंहिंखे सेखारियो वेंदो न त चङा कम कान कंदो। पर नंढड़ो ॿार कहिड़ो बि सुठो कमु करे चवनि था त हुनजी तारीफ़ कयो ऐं चवनि था जेकॾहिं नंढड़ो ॿार तव्हांजो अकेला ई पसंदि आहे त पोइ सम्झी वञो त तव्हां मशगूल रहो था पंहिंजे ॿार खे वक़्तु नथा ॾियो। पर जेकॾहिं नंढड़े ॿार में ख़ुदि एतमादी नाहे पाण ते एतमाद नाहे त इन जो मतिलबु आहे तव्हां उनजी हौसला अफ़ज़ाई नथा कयो। जेकॾहिं नंढड़ो ॿार कमज़ोर आहे इन जो मतिलबु आहे त सदाईं उनखे ड्रिॼारियो था पिया। जेकॾहिं नंढड़ो ॿार ज़िद्दी आहे इन जो मतिलबु आहे त पीउ माउ सख़्तु मिज़ाज आहिनि। जेकॾहिं नंढड़ो ॿार चोरी थो करे त इन जो मतिलबु आहे त उनखे ख़र्च करणु ऐं हदियो ॾियणु नथा सेखारियो। जेकॾहिं नंढड़ो ॿार ॿियनि जो एतिराम नथो करे त इन जो मतिलबु आहे तव्हां हुन सां नरम ऐं हल्के आवाज़ में नथा ॻाल्हायो। जेकॾहिं नंढड़ो ॿार कंजूस आहे इन जो मतिलबु आहे त तव्हां हुनखे ख़र्च करण में पाण सां गॾु नथा रखो। पर जेकॾहिं नंढड़ो ॿार कूड़ थो ॻाल्हाए त इन जो मतिलबु आहे त तव्हां ज़रे ज़रे ते हुनजी पकड़ था कयो। हे माहिर होशियार क़ाबिल उन्हनि हिकिड़ा उसूल ॾिना आहिनि त पंहिंजे बचड़नि जी तरबियत कयो। मदीने जे सोणे साईं फरमायो त ॿार खे 7 सालनि जो थिए मस्जिद ॾे निमाज़ जे लाइ वठी अचो। 10 सालनि जो थिए निमाज़ न पढ़े त कन पटियोसि ऐं पंहिंजे बचे खे सुठा अख़लाक सेखारियो ऐं पंहिंजे बचनि खे पंहिंजे नबीअ जे मोहब्बत जी तालीम ॾियो। मज़ा सुणा मां तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ जी आयत तिलावत कई। अल्लाह पाक फरमाए थो मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़। जेको तव्हां वटि आहे
अल्लाह फरमाए तो मुंहिंजा बाना जेको कुछ तव्हां वटि आहे उहो ख़त्म थियण वारो जेको कुछ भी आहे हयाती आहे कपड़ा है पैसा है घर आ दुनियावी जिंदगी आ दुनिया में शयूं हैं बंगला जेके भी आहिनि अल्लाह पाक फरमाए तो ये खत्म थियण वारा आहिनि अन्न गद गदे खाई खपाइंदे पैसा गद गदे खपंदा वेंदा रब फरमाए तो वमा इंदल्लाह बाक जेको कुछ अल्लाह वट रखे तो वो तुझो बचो पयो सुभान अल्लाह वो बाकी आ उनके नुकसान कोने मजा अल्लाह छा रखंदे वो मदीने जे साईं रखरायो आ रब फरमायो त इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन अल्लाह पंहिंजे नेक बादन जे नेक अमलन जे अजर खे विञाईंदो नाहे इहो नथो थी सघे त तो मस्जिद शरीफ ॾे पंधु कयो ऐं तो हुनखे दुनिया में तोड़ण शुरू कयो त यार मां नमाज पढ़ा तो मस्जिद ॾे वञा तो मूंखे फ़ाइदो नज़र नथो अचे अल्लाह फरमाए थो न इन जो अजर न वेंदो इहो अजर तुंहिंजो महफ़ूज़ आहे रब वटि पियो आहे पर तोखे मिले तॾहिं कॾहिं हुनजे ॾियण जो टाइम अचे न कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां इहे तजुर्बा कराईंदो आहे कामिल मुर्शिद मां या ॻाल्हि तव्हांखे ॿ टे दफ़ा ॿुधाई आहे तक़रीरुनि में ख़बर हूंदी पर वरी बि ॿुधायां थो त हिकिड़ो वॾेरो हो मशहूरु शरीफ़ वारे साईं खां वठी ज़िक्र वठे उनखे शौक़ु थियो मां ज़िक्र वठां नेक मानो थियां क़बर पढ़ी ठाहियां पोइ उहो वीचारो ज़िक्र कंदो पर ज़िक्र शरीफ़ करण जा बि आदाब आहिनि ज़िक्र शरीफ़ पढ़ण जा बि आदाब आहिनि पोइ वॾेरो माण्हू हुनखे ज़मीन संभालणी दुनिया जा कम पोइ ईअं ॿई गुज़रा ॻुठ में पियो खणे घुमंदो बि वते ज़िक्र करे बनियूं बि घुमे ज़िक्र करे ईअं उन एहतमाम सां ज़िक्र न पियो करे पर हुनखे इहो ख़्यालु हो त हाणे मां ज़िक्र जो वरितो आहे त हाणे मुंहिंजे अंदर में का ॻाल्हि थी मां जेको आहे सो छा नालो अथसि अहिड़ा इसरार ॾिसां अहिड़ा रंग ॾिसां इहो हुनखे ख़्यालु हो जॾहिं बि नमाज़ पढ़जे ज़िक्र कजे इन्हनि शयुनि जी तलब न कजे पर इहा तलब कंदो कर त इहे पढ़ां थो मुंहिंजा मालिक तूं राज़ी थी तू राज़ी थी मां तुझे करे तो क्या वो हिकड़े दी मशहूर वाले साईं खे अची चई जुमे जुमे ते जमाए ॾेंदी अर्ज़ कयईं त साईं मां जेको आहे सो ज़िक्र बि कयां थो पर मूंखे इहा का ॻाल्हि नज़र नथी अचे पाण फरमायो ज़बानूं ॻाल्हियूं ॾिसी छा कनि बाक़ी हाणे तोखे इहो असां ॿुधायूं था त तुंहिंजी अमानत असां हथी की कयूं वेठा आहियूं टाइम ईंदो ॾींदासीं जे अॻे ॾींदासीं त तूं विञाए छॾ मज़ा अदा वॾेर की ज़िंदगी हुनजी गुज़रंदी रही दुनिया सां बि गुज़रंदी रही इहा ॻाल्हि हलंदी रही ओ जंहिंमहिल पछाड़ी आई अॼु बि हिकिड़ा माण्हू ॾिसंदे जीअं पछाड़ी तीअं पंहिंजे उन्हनि में अञा अॻिते निमाज़ न पढ़ंदई अड़े पुराणा थी आयो कबर में पेर लटकाए वेठा आहियो हाणे का निमाज़ पढ़ो हाणे को ज़िक्र कयो हाणे को अल्लाह जी इबादत कयो पछाड़ी थी वई न न अञा करो वधीक हिन जी जो पछाड़ी थी जेको मशहूर शरीफ़ वारे साईं फरमायोसि त असां तुंहिंजी अमानत तोखे ॾींदासीं वक़्तु अचे न त तूं गुम करे छॾींदे हथी की कयो ठाहियो सोढ़ा पछाड़ी जो थी न ज़मीन ॾे तवजो न पंहिंजी मिल्कियत ॾे तवजो बसि रुगो दुरूद पढ़णु 5 वक़्त निमाज़ अखियुनि में ॻोढ़ा ॻाल्हियूं ज़िक्र सलात ॿियो मुर्शिद शामिल ओ पछाड़ी जॾहिं वीचारो वफ़ात करे वियो त बि इहो ज़िक्र सलात सां वफ़ात करे त पोइ अल्लाह ताला जो फरमाए थो त मा इंदकुम यनफद दुनिया जूं शयूं ख़त्म थियण वारियूं थी मुंहिंजा पाना इहे तोसां गॾु रहण वारियूं न आहिनि तोसां रहण वारी कहिड़ी शइ आहे जेका तूं पंहिंजे रब ॾे मोकिली आहे यानी माल त ख़त्म थी वेंदा पर अल्लाह वटि जेका अमानत आहे उहा शइ ख़त्म न थींदी इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मदीने जे सुणे साईं फरमायो त मां जंहिं शइ खां तव्हांखे मनो कयां
उन्हें खां परे थी वञो जेको हुकुम ॾियांव उहो कयो हाणे छा मालूम थियो त फर्मा बरदारी में पैरवी करण में महबूब जी में इंसान जे उन शइ जो फ़ाइदो आहे जेका रब वटि सुभान अल्लाह हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे कुदसी हदीस आहे लफ्ज़ मुबारक आका जा ॻाल्हि फरमायल अल्लाह पाक जी अल्लाह पाक तो फरमाए त ए आदम जी औलाद तू मुंहिंजी इबादत जे लाइ वक्त कढ फारिग कर मुंहिंजी वक्त इबादत जे लाइ त मां तुंहिंजी दिलि खे माण्हुनि खां रोज़गार खां दुनिया जे नर्तुल खां बेपरवाह करे छॾियां यानी जेके गणतियूं उन्हनि खां बेपरवाह करे छॾियां मां हिकिड़े फ़क़ीर जी ॻाल्हि पढ़ी उहो जेको बचपन खां उनखे शौक़ु हूंदो अल्लाह पाक जी इबादत जो हिन जो पोइ उनजो पीउ गुज़ारे वियो उनजी अमड़ उनखे छॾियो कंहिं मदरसे में फ़क़ीर वटि उहो पढ़ंदो हो नेठि वॾो थियो आलिम थियो जॾहिं मोटी आयो घर त कुदरतन फितरतन हिन जी दिलि चवंदी हुई त मां रब जी इबादत कयां पर घर पहुतो हाणे अमड़ में पुराणी उन चयुसि त पुट मां ॾुखिया ॾींहं ॾाढा कढिया वक़्तु कटिया अल्हम्दुलिल्लाह तूं बि पढ़ी आई हाणे कुझु कमाए बि सही घर जो कांदो हले चए हा मुंहिंजी अम्मा हाज़ुर कमाया पिया पोइ वीचारो वियो ऐं जंहिं महिल हिकिड़ी मस्जिद जे भरिसां लॻियो दिलि चयुसि त छा कमाए कंदे चुपड़ी करे वञी मस्जिद में वियो सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ियईं ज़िक्र कयईं अलाह जा पढ़ी जेका ॻाल्हि दिलि खे वणी उहा कई उन ग़रीब हाणे साझी थी घर आयो त अमड़ पुछुसि पुट कमाए आयो चए अम्मा कमाई त करे आयो आहियां पर अॼु मज़ूरी न मिली आहे सुभाणे मिलंदी वरी साईं सुभाणे थियो सुभाणे ते बि वियो कमाइण पर वरी जो मस्जिद शरीफ़ ॾिठई वरी अंदरि हलियो वियो वरी अंदरि इहे ज़िक्र फ़िक्र नफ़िल पंहिंजे रब सां मनाजात में इबादत में इश्क में मशगूल हिन जो वक़्तु गुज़रियो सांझीलो आयो वरी सांझीलो अमड़ पुछुसि चए अम्मा करे आयो मां कमु अलाह कंदो मज़ूरी मिलंदी मां खणी ईंदुसि अॼु त कान्हे वरी अमड़ सब्र कयो हाणे 3 ॾींहं ते वियो त 3 ॾींहं वेंदी दिलि कम ते न कढियो 3 ॾींहं इबादत ते हलियो सॼो ॾींहुं इबादत कई रब करीम जी इबादत कयईं करे जॾहिं सांझी जो थी घर पियो वञे नमाज़ पढ़ी चई अॼु मां पंहिंजी अमड़ खे कहिड़ी तसल्ली ॾियां कहिड़ो दिलासो ॾियां छा मां पंहिंजी अमड़ खे चवंदुसि अंदरि वञे ॾिसे त सुभान अल्लाह भाॼियूं चढ़ियूं पियूं आहिनि मानियूं पचियूं पियूं आहिनि अंदरि ते अहिड़ियूं विछायूं पियूं आहिनि हैरान थी वञी वेठो अमड़ पुछो सही कोन त छा करे आयो आहे रहंदो मानी अॻियां रखी चई त पुट इहा जंहिंजी मज़ूरी कंदो आहे उहो त वॾो को अमीर आहे वल्लाहुल गनी व अंतुमुल फुकरा शाहूकार त अल्लाह गनी त अल्लाह बाकी मखलूक त फकीर अमर चल त वॾो को अमीर आहे उन एतिरो त सामान मोकिलियो आहे पैसा मोकिलिया आहिनि ऐं न्यापो ॾिनो अथई तुंहिंजे नाले त चओसि मुंहिंजी मज़ूरी ठाहे करे एतिरो गंजनी जो माण्हू खाईंदा मज़ा साणा अल्लाह से जो फरमाए त आदम जी औलाद तू मुंहिंजी इबादत जे लाइ बि वक़्तु कढ न मुंहिंजी इबादत जे लाइ बि तू वक़्तु कढ त मां तुंहिंजी दिलि खे बेपरवाह करे छॾियां ऐं तुंहिंजो फ़क़्र जंहिंजो नालो थींदो आहे जंहिंखे फ़क़्र सॾिबो आहे यानी उहा गुरबत जेका तंग करे इन खे रोके छॾियां पर रब फरमाए थो पर जेकॾहिं तूं पंहिंजा 2 हथ कमाइण में मशगूल कंदे हिननि हथनि खे इबादत न कराईंदे सुभान अल्लाह मां हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी त सलाह शरीफ़ पढ़ी कंहिं सूफ़ी बुज़ुर्ग जी ॻाल्हि कई त उहे विया भरचुनी शरीफ़ पोइ नमाज़ जो टाइम थियो साईं भरचुनी शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि उनखे फरमायो त अचो त नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो उन्हनि चयो त साईं असांजी दिलि सदाईं नमाज़ में असां सदाईं नमाज़ में
हाणे जन के सदाई रब याद आ नमाज में अल्लाह जी याद की या इबादत आ सदाई आइन तो सा याद में तो पाण उन के ये न फरमायो तो कूड़ तो वणे उन के फरमायो हाव दा दिल के मजो वठायो थी न बेन उस वन के भी तो यो मजो वठाए बेन के भी तो लज़त वठाए दिल तो सदाई नमाज में आ अरे जब अल्लाह अकबर करे भी ने तुझा हथ भी नमाज में भी अदा तुझो सिर भी नमाज में भी अंदो तुझो अखि भी नमाज में भी अंदियो तुझी कन भी नमाज में भी अदा तुझी ज़बान भी नमाज में भी अंदी तुझे वजूद जो बार-बार नमाज में भी अंदो पाण फरमायो इनन के भी तो मजो वठाए न सुभान अल्लाह ये भी तो लज़त वठत मजा सोना अल्लाह से फरमाए तो जेकर बई हथ कमाण में मशगूल कई हाने कमाण में आ तो कोई टाइम न तो मिले पाण के एडई मसरूफ करे छयो थई अल्लाह फरमाए तो त मां एडो कम कंदुम जो इनन में फसाए छो मां कमाण में आई पूरी भी न हो सुभान अल्लाह बिरादरान इस्लाम के ही गालियो के ही गालियो एक अल्लाह ताला शाला निस्बत नसीब करे मुर्शिद कामिल जी निस्बत नसीब करे वो ये गालियों सौरी होंदियो है एकड़ी गाल लिखला किताबन में तो एकड़ो मुल्क हो तो अगे मुल्क छा हुंदा शहर हुंदा रुगो जेको शहर आ तो ने बाचा हुंदो वरी हल सही बारन कोई दूर सवाल तो कोन वरी बारन को शहर तो उन जो बाचा हर शहर जो बाचा को एकड़ो शहर हो उन जो बाचा उन जो दस्तूर हुंदो उए पर जो बाचा रखदा एक साल जे जेको पहिरियों माण्हू ईंदो अॼु साल पूरो थियो सुभाणे ॿियो साल शुरू थो थिए पहिरियों जेको माण्हू ईंदो उनखे बादशाह ठाहींदा उनखे सही वठी वञी महलात में विहारनि मेहजारनि रेशमी कपिड़ा पाराइनि नौकर चाकर महलात में ख़िदमतूं सुवारियूं खाधा पीता पूरो साल वो बादशाही जा मज़ा माणींदो साल पूरो थिए मरी वियो त छुटो पर न मरी वियो त उनखे पकड़े हिकिड़ो गैर इलाइक़ो हो उन में न हुई रहण जी जाइ उन में न हो पानी उन में न हुयो को खाधो न मेवेदार को वण उते रुगो हा नाग बिच्छू कंडा ओले छड़ींदा मरी वियो बटड़ी दर्द खाई खाई इहो हिन जो दस्तो हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो माण्हू अचे पियो उहो हुननि जो शहर वारनि जो पहिरियों ॾींहुं जीअं आयो त हिनखे यकदम अची चिबड़िया असांजो बादशाह वठी अची तख़्त ते विहारियो सुबेदारे कपिड़ा धपड़ा पाराए मथे ते छट रखी हिनखे अची विहारियो हे जीअं तख़्त ते वेठो चई बादशाही हलाए असां सभिनी जो कमु कर चई बाबा अॻिलो बादशाह काॾे वियो मरी वियो छा चई न मरी कोन वियो असांजो दस्तूर आहे साल पूरो थींदो उन बादशाह खे ॿिए इलाइक़े में छॾे ईंदासीं कहिड़े में इलाइक़े ग़ैर न उते मानी न उते पाणी न उते रहण जी जाइ दाग बलाऊ विछू चई हां ठीक हिन चुप कई हिन छा कयो पहिरें ॾींहुं आदर कढियई खज़ाना हथ में अस नौकर हथ में अस बादशाही हथ में अस त इन इलाइक़े ग़ैर में हिकिड़ो महल ठाहियो वञे हाणे सही ख़र्च सरकारी पियो थिए हाणे सही मज़ूर कमु पिया कनि उते महल ठहंदो वियो उन में पाणी जो इंतज़ाम कयईं बहितरीन इंतज़ाम बाग बागीचा हणी साल जे अंदरि महलात बि ठही वियो बाग बि ठही विया पाणी जा इंतज़ाम बि थी विया जॾहिं साल पूरो थियो पंहिंजा पोछड़ खुले ते रखियईं त मां वञा थो भली ॿियो बादशाह चूंडियो पेरनि ते किरी पियसि त न इहा रस्म ख़तम थी वई चई छो चई हिते वेंदे त बि अहिड़ो महल हुते बीठो थी जहिड़ो महल तुंहिंजो हिते आहे तहिड़ो महल तुंहिंजो हिते आहे तुंहिंजा बाग मेवा उते लॻा पिया आहिनि असां त छो छॾियूं असांखे तो जहिड़ो सियाणो बादशाह खपे पियो अॻिला सियाणा न हा उहे हिन मस्तीअ में हिन बादशाही खे ॾिसी हिन मज़न खे ॾिसी हिन में गुम थी वेंदा हुआ को कंदन में मरी वई तूं साणो आहे तूं हिन बादशाही जा मज़ा त वरिता पर पंहिंजे आईंदे खे ज़हन में रखी उन सॼो इंतज़ाम पियो थी मुंहिंजा सोना चवनि था पिया त सम्झी छॾ इन कहाणी में त इहो मुल्क दुनिया थी
यो शहर दुनिया थी ऐं बादशाह जेको आ नओ सोसा पाण जेके घुमंदा रहा घुमाड़ो अॼुकल्ह बादशाह ऐं इलाइक़ो गैर जेको आ जाते छॾे ईंदा उहा कबर थी सोना कबर नाग वेठा आहिनि विछू वेठा आहिनि पलाऊं वेठियूं आहिनि हाणे जेकॾहिं अॼु सियाणो थिए अॼु कम कई बाग अॻिते ठाही जायूं अॻिते ठाही त हितो निकिरंदे त मदीने जे साईं फरमायो त मोमिन मरंदो आहे त मोमिन जो मौत ईद सरकार सचदा फरमाए महबूब सचदा फरमाए मोमिन जो मौत उन जे लाइ ईद हूंदो आहे मुंहिंजा सुना मोमिन जो मौत ईअं न हूंदो आहे नेक अमल छा उन्हनि जो हिकिड़ो अजुर आहे जेको सरकार फरमाईंदा सो त सच आहे पाण फरमायूं त रुगो सुभान अल्लाह चई सुभान अल्लाह रब जो ज़िक्र आहे रब जी तारीफ़ आहे तो हित चयो अल्लाह जे तरफ़ों तो जे लाइ बेश्क में मणो लगी वयो उन्हें दी मां हिकड़ी पंहिंजे मुर्शिद कामिल जी ॻाल्हि पढ़ी पाण फरमायूं त हिकिड़ो माण्हू हो जॾहिं मरी वियो हदीस शरीफ़ पिया बयान कनि उहो जॾहिं मरी वियो उन जा जॾहिं अमल तुरिया त हिकिड़े पासे ॾे गुनाह ॿिए पासे ॾे नेकियूं हूं वज़न थींदा वज़न हिकु त घणा थियनि ॿियो हर कंहिंजो वज़न आहे उन करे सुहिणे मदीने जे साईं फरमायो त पंहिंजा उम्मती पंहिंजा अखलाक सुहिणा करे जो अखलाक ताराजी जे पुड़ में ॾाढा गौरा बीहंदा माण्हुनि सां सुठो ॻाल्हाए पंहिंजनि परावनि सां बहितर ॻाल्हाए गार गंद न करे सुहिणो ॻाल्हाए सुठो ॻाल्हाए ॿियनि ॻाल्हियुनि में बि सुठो रवैयो रख सुहिणा अखलाक पैदा करे हाणे हुनजा अमल पिया तुरनि हिकु पासे ॾऊं नेकियूं ॿिए पासे ॾऊं गुनाह बावजूद गुनाहनि जे नेकियुनि जो पुड़ गौरो लॻो पियो हो जेको थियणु न खपंदो मलाइकनि अर्ज़ कयो रब जॾहिं हिन जा हे गुनाह हेॾा पिया आहिनि त हिन जा सवाब सभु टंगजी छो था बीहनि टंगजी बीहणु खपनि अल्लाह पाक फरमायो त इन में मुंहिंजो ज़िक्र पियल आहे ज़िक्र शरीफ मुंहिंजो पियल आहे हे बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो हो पर ज़िक्र ईअं करे न बि वॾी ॻाल्हि आहे उहो जेको ज़िक्र कंदो हो उहो पंहिंजे मुर्शिद कामिल जे सूरत खे हाज़िर करे कंदो हो हाणे मुर्शिद कामिल जे दिल में केरु आहे मदीने जो साईं चए साईं नमाज में मदीने जे साईं जो ख्याल न अची छो न अचे त ताज़ीम सां ईंदो नमाज में ताज़ीम अल्लाह जी थींदी बराबर पर ॿुधी चद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके मदीने जे सुहिणे साईं फरमायो त अबू बकर जन्नत जे हर दरवाज़े में तोखे सॾु थींदो त अबू बकर हेॾो आहे अबू बकर हेॾो आहे अबू बकर हेॾो आहे इहा नमाज पिया पढ़ाइनि करीम आया सहाबा कराम ये इशारो किसे नमाज में सरकार के ॾिसी पोइते थियो त तुंहिंजे हूंदे मां न पढ़ाईंदुस इहो अदब न पियो करे त छा पियो करे इहो ताज़ीम न पियो करे त छा पियो करे इहो महबूब जे ख्याल में हो त कंहिंजे ख्याल में हो जो हलंदे नमाज में कोई नहीं मुर्शिद कामिल जे दिल में मदीने जो सोनो साईं दुआ सोना जाते मदीने जो साईं अल्लाह से उते जाते महबूब है
मदीने जा साईं अल्लाह से उते आ त पो जंहिं ज़िक्र में खुद अल्लाह वेठो आ त इन्ही ज़िक्र जो वज़न केॾो हूंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह पाक सच्चो आ, उनजो कलाम सच्चो आ, कुरान सच्चो आ। अल्लाह तो फरमाए जेको भी साले अमल कंदो भली मर्द हुजे भली औरत हुजे पर हुजे ईमान वारो। ईमान वारो बाबा नौकरी सर्विस गवर्नमेंट जी उनखे मिलंदी जेको सर्टिफाइड इदारनि में पढ़ी आयो। ये केॾो बि होशियार हुजे छा बि हुजे चए सही मूंखे अंग्रेजी अचे थी चए सही हे मूंखे कमु अचे थो गवर्नमेंट चवंदसि त बाबा सर्टिफिकेट त खणी आ न वो सर्टिफिकेट ख़बर थी कहिड़ो आहे। अल्लाह पाक फरमाए थो वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। मुंहिंजा मिठा महबूब असां तोखे काइनात जो रसूल बनाए मोकिलियो आहे क़यामत ताईं रसूल बनाए मोकिलियो आहे। हाणे जेको तोते ईमान आणींदो दीन इस्लाम खे क़बूल कंदो क़यामत जे ॾींहुं उहो क़बूल कंदोमांसि। अगला दीन रिजेक्ट हाने उन्हनि जे मुताबिक कम करे आयो कमाई भी करे आयो मेहनत भी करे आयो पर रिजेक्ट सिक्को बंद थी वियो आ खोटो थी वियो आ क़यामत जी बाज़ार में न हलंदो। दुनिया में हुनजा अजुर मिलंदसि दुनिया में हुनजा एवज़ा मिलंदसि क़यामत जे ॾींहुं इन करे एवज़ो न मिलंदुसि त रब जी ॻाल्हि न मञई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह न मञई इहो ठुकरायो आहे। अल्लाह पाक फरमाए थो जेको भी सालिह अमल कंदो भले मर्द हुजे भली औरत हुजे केर भी हुजे अल्लाह फरमाए थो पाक हयाती ॾींदोमांसि बेहतरीन हयाती ॾींदोमांसि। मुंहिंजा सुहिणा मुफ़स्सिरनि लिखियो आहे उहा पाक हयाती कहिड़ी आहे उहा इहा आहे त ईमान वारो सो हुजे उनखे अवल त केतिरा ई अजुर मिलंदा केतिरियूं ई ॻाल्हियूं थींदियूं उहा जेका हयाती आहे उन हयाती जे नाले चवनि था सुभान अल्लाह पाक हयाती नुहयियन्नहु हयातन तय्यबतन उहा कहिड़ी आहे उनखे क़यामत जे ॾींहुं जन्नत क़ब्र में राहत दुनिया में इस्लाम ते अमल समझी में दुनिया में रब जे फरमा बरदार जी तौफीक मिलंदसि नमाज़ुनि पढ़ण जी तौफीक मिलंदसि रोज़न रखण जी तौफीक मिलंदसि क़ुरान मजीद जे तिलावत करण जी तौफीक मिलंदसि। इहो ई न सम्झ के नथा पढ़नि उहे कोई ईअं था कनि उन्हनि खे अचण नथो ॾिनो वञे। तफ़सीर में आ त उहा पाक हयाती कहिड़ी आहे उहा तय्यब हयाती कहिड़ी आहे हिन दुनिया में अल्लाह जे महबूब जी फरमा बरदारी ऐं रिज़्क़ हलाल इहे ॿई शयूं उनखे ॾिनियूं वेंदियूं कब्र में कब्र जे अज़ाब खां सुकून जन्नत में उनके हमेशा नेमतूं ॾिनियूं वेंदियूं छो त अल्लाह पंहिंजे कलाम पाक में इन्हनि कमनि करण जे मथां हिकिड़ो वाइदो कयो आहे। वाइदो अल्लाह जे वाइदे जो किस्सो थो ॿुधायां सुणा अल्लाह असांजो हिकिड़ो दोस्त आहे
वायदा रब जी गाल के रब जे प्यार के मिसाल सा भेजीदा से ना वे तो आनो दुकान ते सौदा वठण चवंदो आदा हे नमूनो की हेडो दुकान जेका मिलंदड़ शइ मदीने शरीफ जो वने इकामो वठो पियो वने वीजा पियो वठे वो हिकड़ी वीजा कैंसिल थी वई बी वीजा कैंसिल थी वई गरीब माण्हू पैसा भी भरे कम न पियो थे हिम्मत टुटी पई त शायद मां न वणी सघंदुसि जेका वीजा अचे थी ग़लत थी निकरे कम न थो थे इन मायूसी जे आलम में सखी नाले मेरे साईं के जी अर्ज़ कई त मांखे दुआ कर त मां मदीने वञा इकामे ते वञा पाण बुद्धि ही क्यों वेंदे न पहिरीं फरमाइश तूं वेंदे हाणे साईं चवंदा आहिनि त जेको गरम खीर सां जंहिंजो वात सड़े त लस्सीअ खे बि फूका ॾींदो हीअं भटी वग़ैरह त वो लस्सी के फूका ॾींदो आहे माना हुनजो जो ॿ दफ़ा कम न थियो पैसा बि विया वीज़ा बि विझनि त दिलि जो वेसा न पियो बीहे वेंदे वेंदे त वरी जो इलाज कई त हीअं थी सघे हे ॾिसे थो तूं वेंदे हाणे बीमारी कहिड़ी हुजेसि हेपाटाइटिस हे असां वारा डॉक्टर न आहिनि त कूड़ बदूड़ करे वियो अदा वियो उते रहियो उते इहा चेकिंग थींदी सालन जा साल कयो इहा हेपाटाइटिस निकिरी पई हेपाटाइटिस जो निकिरी पई त वार ठाहींदो हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो माण्हू वार ठाराइण आयुसि उन जा कहिड़ा वार ठाहियईं भला उन जिसको कम हुजे त मूंखे ॾस चईं त मुंहिंजी हेपाटाइटिस निकिती आहे डॉक्टर ॾियां फिलाणी तूं अरबा का हथ जी सिफारिश रखी कर चई इहा त मुंहिंजी ज़ाल हेपाटाइटिस गुम उते रहियो पियो आहे इहे थी वाइदा हिकिड़ी माई हूंदी पुराणे वक़्तनि जी ॻाल्हि आहे अन्न न हूंदा हुआ वॾी पंहिंजे रब सां मोहबत करण वारी हूंदी केर बि दर ते सुवाल कंदो मूंखे अल्लाह जे नाले ते ॾे त कुझु न कुझु खणी ॾींदी हाणे पैसा त कोन हूंदासीं को अटो खणी ॾींदी या पानी खणी ॾींदी हिन जो पुरुष इन ॻाल्हि मां तंग हूंदो हिनखे सम्झाईंदो मां सॼो ॾींहुं तकलीफ़ थो कयां तोखां अची फ़क़ीर दर ते ख़ैरात घुरंदा अटो खणी ॾीजे रोकियां छो न ॾींदी कर ॾाढो रोकेसि पर मोहबत वारा त मजबूर न आहिनि अल्लाह जो नालो ॿुधे ज़रूरु पई हिकिड़े ॾींहुं ॿाहिरि पियो वञे वञण महिल पंहिंजी ज़ाल खे चयईं ख़बरदार जेके ॾेनऊं का शइ खणी ॾिनी थी त उन वॾे घर मां कढंदोमांइ ॿार ॾींदोमांइ अब हे बि वियो पोयों हिकिड़ो बुखायल जे दर ते सुवाल कयईं बुखायल आया मूंखे अल्लाह जे नाले ते कुझु ॾींदो उहा पकल मानी खणी ॾेई छॾी हाणे वो खाईंदो थो वञे हिन जे पुरुष खे वरी अलाए कहिड़ो कमु यादि पियो मोटियो पियो अचे ॾिसे त मानी खाईंदो पियो अचे हुन पुछियुसि त भाउ इहा मानी काथे मोटी थी चए हल भाउ हिकिड़ो सखियाणी जो घर आहे तूं बि हली वठि जे बुख लॻी थी सिधो अची हिन जे ई घर ते बीहारे हुन कहिड़ी ख़बर चए बसि फ़क़ीर तूं वञ हिनखे अंदर में बा अंदर आयो ज़ाल ते चीका वड़ियो चई तोखे मां छॾियो हो न त गॾु जा ख़ैर ठीक अच्छा अल्लाह के नाले ते मां बीही न सघियुसि तनूर खे न ॿारियो चई साड़ी घुमाए तनूर में साड़ी जंहिं महिल ॾिठई मांखे साड़े थो साड़ी दो न छॾींदो हेॾो तनूर तपी तेज थियो अंदरि वई कपिड़ा बि नवां पाया एरिंग ज़ेवर पंहिंजा पाए सिंगार करे सुरमा सिधू करे अची बीठी चयईं सहे छा थी करे को पेके कोन थो वठी हलाए चयईं अॼु जॾहिं पंहिंजे मालिक सां मिलण थी वञा तंहिंसां मुंहिंजी मोहबत सिंगार त कयां मदीने जा सोना साईं फरमाइनि था जंहिं महिल बाने जी खट कजंदी आहे ख़बर ॾे हलंदी आहे अञा मुनकर नकीर सुवाल पुछनि ई पुछनि अॻ में अल्लाह पुछंदो आहे माना दुनिया में माण्हुनि जे लाइ सिंगार कंदे अॼु माने थो अचे नस्म जे लाइ कहिड़ो सिंगार कयो
ला इलाहा इल्लल्लाह पढ़न सिंगारा, दुरूद पढ़न सिंगारा, नमाज पढ़न सिंगारा, कुरान शरीफ जी तिलावत सिंगारा, खैर खैरात करण सिंगारा, पंहिंजे रब जी इबादत करण तुंहिंजो असांजो सिंगारा। न त इन्हनि शइ जी अलाह खे ज़रूरत कान्हे। लाचार रखो न, प्यार रखो, नमाज पढ़ंदो करे। अड़े असांखे त वक्त जा वॾेरा अचनि नथा ॾियनि, कुर्बान वञो, जेको ज़मीन आसमान जो शहंशाह उहो सॼे रोज़ जे दर ते। सम्झे चली थी पई यूं डर खां वतई हिन खे बाह वरितो, हीअं खणी तनूर में उछले, मथां धक ॾेई हाणे वेही रहियो आहे त इहा सड़ंदी, अंदरि दाहूं कंदी, अंदरि रड़ियूं कंदी, गोश्त जी धप ईंदी। वेठो आहे न को गोश्त सड़न जी धप, न को माईअ जी रड़। का शइ अध कलाका केतिरो टाइम आहे वञी हीअं जो कुड़ मथे करे ॾिसे त सुभान अल्लाह अंदरि फरद में वेठी आहे बाहि भरे। चई मां हेॾी बाहि बारी तोखे साइण लाइ, तूं न सड़ीअ। कुदरती आवाज़ आयो, ओ बेवकूफ़ गाफिल शख्स, तोखे ख़बर कान्हे त असां पंहिंजे दोस्तनि खे बाहि में न सड़ींदा। अल्लाह ताला तो फरमाए पंहिंजे कलाम पाक में, वदल्ला हुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति जन्नातिन तजरी। अल्लाह पाक तो फरमाए, ओ मजा बाधा जेके साले अमल था कयो, अल्लाह इन्हनि मुसलमान मर्दन सां, इन्हनि मुसलमान औरतन सां रब वाइदो थो करे। अल्लाह वाइदो थो करे, रब वाइदो थो करे। अल्लाह जो वाइदो छा हूंदो? मजा सोना अल्लाह पाक फरमाए थो, मां तव्हां सां वाइदो थो कयां, तव्हांजा मिट माइट जंहिंमहिल जहान छॾींदो, इहो रहण जी जाइ नाहे, न त रहाया भा, रहण जी जाइ तव्हांजी ॿी आहे। तव्हांखे खणी कब्र में लाहींदा, कब्र न हूंदी। मदीने जा साईं दा फरमाइनि पिया, मोमिन जी कब्र मिटी जी खॾ न हूंदी आहे, जन्नत जे बाग़नि भॼो हिकिड़ो बाग़ हूंदो आहे। अल्लाह पाक फरमाए थो, इहो वाइदो आहे हीअं जो तव्हांखे उते लाहे वेंदा, उते जेको आहे का बि मिटी न हूंदी, तव्हांजे लाइ जन्नत जा बाग़ हूंदा। मजा सुना मदीने जे सुणे साईं वटि हिकु दफ़े ॿाराड़ी जो हिकिड़ो माण्हू आयो। ॿाराड़ी जा माण्हू चवंदा सादड़ा सादड़ा। उन्होंने वीचारनि खे सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं हूंदियूं। मुंहिंजे साईं जो हिकिड़ो फ़क़ीर हो, हुनजो गंबट साईं, पोइ मिट माइट सभु देवबंदी। अलाह जी कुदरत कंहिं फ़क़ीर सां संगत थियसि, साईं जो ॻाल्हियूं ॿुधई, वरी साईं बि आया, साईं जी ज़ियारत कई, मशहूरु वारे साईं जी ज़ियारत में ज़ियारत थी। उन चयोसि त बा बेपीरो मरी वई, कामिल मुर्शिद वठो। चई यार हाणे हिन खां मथे मुर्शिद कामिल कहिड़ो मिलंदो? उतो निकिरी आयो लाड़काणे, अची दरगाह मशहूर शे ज़िक्र शरीफ़ वठी वियो। हाणे हुनजा मिट देवबंदी आहे, एॾो ग़रीब हो, सॼो ख़र्चो वेंदा रुपए जी वसील का। हाणे हे जो सिंगार हिन सां आयो, सिंगार सम्झे थो न, चा सर ते घुमे सिंगार सां, परे खां पधरो मिस्किन लखे जो पधरा सो
ताज श्री जो न ॾिठी तो सही सफ़ा बाहि थी आहे ही बिना हेॾा थी न तूं वरी एॾे वरी काॾे वई सख़्तु हिन ते कावड़िया पोइ हिन जो चऊं त हाणे तुंहिंजो अॼु खां वठी रोज़ बंदि आहे असां लाइ ₹1 बि न ॾियो या फिर हाणे आयो सिधो मशहूरु वारे साईं वटि चई साईं हाणे हे ॻाल्हि हीअं थी वई आहे मां ग़रीब आहियां मूंखे इहे ई माण्हू ॾींदा खाराईंदा हुआ हाणे उन्हनि मां जो बंदि कयो आहे पाण फरमायो असांखे इन्हनि जो रोज़ खपे बि न खपे बि न तूं चुप करे कर वे साईं हे वीचारो वियो ॿिया कॾहिं दर ते को ॿोरी पई आहे कॾहिं कंहिं पियो आहे कॾहिं छा पियो आहे वरी हिकिड़ी न्याणी हुअसि अलाह जी कुदरत हिकिड़ो डॉक्टर हो उन अची चयसि यार इहा त मां केॾे मां शादी कयां डॉक्टर अब शादी करे हे ग़रीब हो हिनखे बि वञी पंहिंजे घर विहारे न्याणी बि हिकिड़ी असि उन जो ॿार बि लथो एॾो सुहिणो लथो जो एॾो भलो पुरुष मिली वियो अमीर सो ये हिन वाइदा हाणे मूंखे ॻाल्हि तला हिकिड़ी यादि अचे पई हा मदीने जे सुहिणे साईं वटि सलाह वटि हिकिड़ो सादड़ो माण्हू आयो ॿाहिरां आयो त पाण उनखे फरमायूं त अबा ख़ैर खाई हूंदी त कंहिंखे भलो न सुञे न पंहिंजे पुट खे ॾिबो भाइरनि खे ॾिबो माइटनि खे ॾिबो अबा वारो कर हुकूमत पैसा थी मिलाए तूं वेठी आहे पर हे काम जा या हे शइ शयूं जा पैसा मिलंदई दस ॾिबो आहे न मदीने जे सुहिणे साईं अल्लाह जे नेमतुनि वठण जे लाइ सभु ॾस ॾिना महबूब ने फरमायो ऐ अराबी तू मुसलमान थी अल्लाह क़यामत में जन्नत ॾींदुई क़ब्र में सुकून ॾींदुई अल्लाह के मञो ऐं पंहिंजे नाले फरमायो मांखे हुन जो रसूल करे मञो ओ बहराणी जो माण्हू हुन अर्ज़ कयो ए मोहम्मद सल्लल्लाहु उन में जो अञा मुसलमान न थियो जे करे तू अल्लाह जो रसूल आहे त मांखे निशानी ॾेखार हाणे हाणे असां सभु ॻाल्हियूं चइजे न पर गे पए मथो बि न सड़े अॻे पाक ॾींदा गे पए मथो थो सड़े पर उहो त बेख़बर आहे निशानी करीम ने फरमाया उस्ताद तोखे कहिड़ी निशानी ॾेखारियां तुंहिंजे अखियुनि में ताक़त ऐं कान्हे जो जिब्राईल खे ॾिसी सघे कुल्हे ते मलाइका वेठा थी इहे ई नथो ॾिसी सघे त जिब्राईल जी ज़ियारत कान कंदे तूं मांखे ॾिस तोखे यकीन अचणु खपे चयईं हिन साईं मांखे निशानी ॾे पहाड़ फरमायो कहिड़ी निशानी ॾियां चए साम्हूं इहो जेको वण बीठो आहे इहो चए त तूं रसूल आहीं अबा कमाला मदीने जे साईं जंहिं हिकिड़े पाने खे रब जे अज़ाब खां बचाइण जे लाइ ऐं अल्लाह जे इनाम खणण जे लाइ केॾा कम कया सुभान अल्लाह असां ये कंदासीं कंहिंसां चङाई बि नखरा कंदे कहिड़ी रोज़ ॾींदासीं हल रे मां चङाई थो कयां तूं वरी नखरा थो कर अल्लाह अकबर करीम ने फरमाया त वञो वञी नी मण खे चओ त अल्लाह जो रसूल सदाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वियो सुभान अल्लाह वञी मण खे चई त तोखे अल्लाह जो रसूल सदे थो ॿुधो थी हीअं जो वण ॿुधो अल्लाह जो रसूल सदे थो त वण में लर्ज़ो पइजी वियो लोद पइजी वई लुॾण लॻो चुरण लॻो फिरण लॻो तव्हां त तारियूं जेके हिन पे हेठि पारूं निकिरी आयूं तारियुनि ते वण डुकंदो बि अचे पियो तारी तारी कलमो पढ़ंदी वई तारी तारी कलमो पढ़ंदी वई सोना जे हे सबब जो जहान न हुजे त भितियुनि में बि कलमा हुजे सुभान अल्लाह अची मदीने जे साम्हूं बीठो ऐं ख़बर थी तो न वण छा चयो उन चयो अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह अॼु पढ़ त माण्हुनि खे वणे न
अल्लाह करे त दुनिया जे माण्हुनि सां साड़ थिए छॾे निकिती न कीअं गुलाम नबी जी ॻाल्हि आहे त शेर जी ॻाल्हि थी थिए होॾे बि वञणो महबूब लॻे सलाम जो जवाब ॾिनो पोइ वरी इहो ॾिसी उहो आरामी चवण लॻो साईं हाणे हिनखे हुकुम कर त भला पंहिंजी जाइ ते वञी बीहे जिते हुयो सरकार हुकुम फरमाइश त वञ हो वञी उते बीठो पोइ उन कलमो बि पढ़ियो कलमो पढ़ी मदीने जे साईं खे अर्ज़ कई त मुंहिंजो अर्ज़ साईं हाणे त दिलि में मोहबत अची वई हा पाण फरमाइण पहिरियों मां तोखे सजदो महबूब फरमाइश त मुंहिंजे शरीयत में सजदो हराम आहे अल्लाह खां सवा ॿिए खे हराम आहे सजदो न थींदो अर्ज़ कई पाण फरमाया मुंहिंजे शरीयत में अल्लाह खां सवा सजदो करण ॿिए खे हराम आहे जेकर सजदे करण जी मोकल हुजे आ ज़ाल खे चवा पंहिंजे पुरुष खे सजदो कर पोइ अर्ज़ कई भला ॿी मोकल ॾे पाण कई जे हिकिड़ी चुमी हथ मुबारक ते ॾियां ॿी पेर मुबारक अल्लाह हाणे ॼाण त ॿुध मदीने जो साईं आयो त असां ॾे सरकार खे असां मोकिलियो न इंसाननि खे मोकिलियो न वण बि चवण वठनि पत्थर बि चवण वठनि सिज बि चवण वठे ऐं असां जेके आहियूं महबूब जा उम्मती चवण न वठियो हे जेका निवाज़ आहे इन निवाज़ जो हुकुम कंहिं कयो आहे हे जेका तिलावत आहे कंहिं हुकुम कयो आहे केॾी त सरकार तयारी कराई आहे थोरी शइ ते वॾो नफ़ो ॾियारियो आहे पाण फरमायूं जेकॾहिं क़ुर जी तिलावत कंदे हिकिड़े हिकिड़े अखर ते 10 सवाब तुंहिंजा गॾु थींदा वेंदा इहो सामान बि त खपे न कबर में बैंक मेलण सां कबर वारो त खपे न सुना कबर वारो बैंक मेलण त कबई त 5 ई वक्त नमाज़ पढ़ छो त रब जे दर ते अचण जो पहिरियों शहंशाह जो नाम इहो हूंदो आहे त जेको आज़ान ॿुधी ईंदो अथसि मलाइकनि खे हुकुम थींदो आहे मलाइको कहंदे त आयो आहे कहंदे त आयो आहे अल्लाह अकबर कबीरा फकीर ये बहुत गाली समझ में नहीं गई शेर में मत बिरो ही पंजी नूह बैलगाड़ी ते खड़ी दरगाह ते बैलगाड़ी ते खड़ी दरगाह ते माई व्यम में अगे डॉक्टर ने जो कोन व्यम में माई सावे न पई खड़ी खत्म जब दरगाह ते खड़ी आयो पाण दिसी सुबह नमाज पढ़ी बैठा पाण दिसी फरमायो त हे गाड़ी दा खत्म साई न पई खड़ी खत्म इन के हाणे छा थी त हाजी अली दो दर ते ओ साईं कंहिंजे दर ते त खणी आयो आहे जन जे हित मदीने वारो साईं वेठो आहे रब करीम जेके हिते वेठो आहे उन्हनि जो दर आहे पाण विया मरहम हमदर्द पई ताल के धक सक लॻंदा पाण हुनखे फरमायो इहा त हाणे सिधे अब आप मरहम हीअं करे रुके ते छिरस भरे पाई अची वई जयमल आज़ान ॿुधी घरऊं निकिरंदो आहे मुंहिंजे रब मूंखे सॾु कयो आहे हय्यल सलात हय्यल फलाह ॿ भेरा पंहिंजे रब मूंखे सॾु कयो आहे हाणे मां कंहिंजो न आहियां पंहिंजे रब जो आहियां तूं निकिरंदो आहे हिननि खे हुकुम थींदो आहे पंहिंजे बाॾे जा पेर खणियो त मां त घणियूं रिखूं थो करे रहमत की बरसात शुरू थी वेंदी आहे हिनखे त ख़बर ई कान्हे हे इन मोहब्बत में अचे थो पियो त हे सिर रब बचायो आहे हाणे पंहिंजे रब जे आॾो वञी झुकाया पर तो नमाज पढ़ी विखूं गणजी वियूं वरी गणियोसि जेसीं ताईं उते पुॼे हाणे नमाज पढ़ी वरी उते पुॻो आहे इहे विखूं बि गणियूं वियूं हुकुम थियो जेतिरा पेर खणी आयो आहे एतिरा कयल गुनाह दफ़्तर मां कढी उछलाए छॾियो आहे वॾी सखावत या न आहे ऐं
एतरा वरी सवाब ॿिया लिखी चलियो से उहे ॿिया हुजनि से दफ़्तर में हाणे 5 दफ़ा नमाज़ जमायत सां पढ़ण जी त छा थो सम्झे वरी सुबह जो कुरान मजीद खोले तिलावत करे सरकार फरमाइता हिकड़े अखर ते 10 नेकियूं अलहम्द पढ़ी अलिफ ते 10 लाम ते 10 हे ते 10 मीम ते 10 दाल ते 10 50 सवाबत हिकड़े लफ्ज में तुझे लाए गड थी विया सुभान अल्लाह ये छो थो कंदा ये कम करना है सुभान अल्लाह अल्लाह ताला तोखे असा के शर ये कम मदीने जे सोने साईं जे मोहब्बत सां नसीब फरमाए हाणे कुल वला शरीफ पढ़ो त न मिले जरा खत्म समझो दुआ का मदीने वजा जारी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम तस्लीमा मालिक साईं जेको कलाम पाक पढ़ियोसी मजलिस जो सवाब खैर खैरात जो सवाब जो कुछ पढ़ायो हूंदा उन जो सवाब पटरी खत्म शरीफ जो सवाब मदीने जो सोनो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आले रसूल सहाबा किराम हजरत महू सुबानी बादशाह पीर से रोजे धरी बादशाह पीर से जायद वाला साईं पीर से बैयत धरी बादशाह पीर से इमाम दीन शाह बादशाह मुर्शिद कामिल मशहूर वाला साईं सखी बादशाह मियां साईं बादशाह सभई औलिया सबूरा मुर्शिद उस्तादन जो सिलसिलो मुंहिंजे मुर्शिद करीम जी जेका भी जमायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को थींदो सजाद अली जे रूह के ॾिनो बेशती ताम उन ॾे मोकिल बेशती थान में मोकिल उन जे रूह के बख्श मदीने जे साईं जो पाड़ो नसीब असां जेके आया आहियूं हिते वेठा आहियूं तुंहिंजे दर घर मुबारक ते असां जेके भी गुनाह कया आहिनि मदीना जे साईं जे सदके सां सभु बख़्शे मुंहिंजा मालिक उन्हें को हिदायत दे सोने कमन नेक कमन करण जी तौफीक दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत दे मुर्शिद कामिल जी निस्बत दे बीमारन के शिफा मिले बे औलाद के औलाद मिले बे हिदायत के हिदायत मिले बद अखलाक जा अखलाक सुठा थियन बे दीनन के दीन मिले कोरोना वबा बीमारी मुल्क में दूर थियन अमन आफियत खैर तो जो खाऊं तुझे दर तो खाऊं खाई खाई खपाए खपाए कुटाए न अमन खैर जी खैरा अमन सलामती जी खैरा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व